बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फतलक्का आदम मिन रब्बिही कलिमातिन फताब अलैहि इन्नहु हुव तव्वाबुर रहीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। कुरान करीम फुरक़ान हमीद सूरत बकर जी आयत नंबर 37 में अल्लाह ताला जल्ल शान मन वालो इरशाद फरमायो, फतलक्का आदम मिन रब्बिही, वो सिखियो आदम अलैहिस्सलाम पंहिंजे रब खां कुछ कलिमात। अल्लाह ताला जल्ल शानो मन वालो हज़रत आदम अलैहिस्सलाम ते कुछ कलिमात नाज़िल फरमाया। वो तौबा क़बूल कई, बेशक वो तौबा क़बूल कंदड़ मेहरबान आहे। जॾहिं हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम जन्नत में कणक जो दाणो खाई वरितो, जंहिं कणक जे दाणे खाइण खां अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे मना कई। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो, वला तक़रबा हाज़िही शजरत, हिन वण खे वेझो न वञिजे। हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं कणक जो दाणो खाई विधो त पछताइण लॻो, सोचण लॻो त मूंखां इहो मुनासिब कमु न थियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे दरबार में रुजू कयो, तौबा कई। तौबा जी लफ़्ज़ी माना आहे त पंहिंजी निदामत करणु, पेशेमान थियणु, पंहिंजे कयल मामले ते परेशान थियणु, अल्लाह जे दरबार में रुजू करणु, अल्लाह जे दरबार में मोटणु, ख़ुदा खां माफ़ी घुरणु। हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं कणक जो दाणो खाई विधो त अल्लाह ताला जे दरबार में माफ़ी घुराई त मुंहिंजा रब, इन शइ जी मूंखे माफ़ी ॾिनी वञे, जो मूं तो रब करीम जे हुक्म जी भञकड़ी कई। अल्लाह ताला जल्ल शानो मन वालो हज़रत आदम अलैहिस्सलाम जे मथां मेहरबानी फरमाई, जो अल्लाह ताला ज़मीन ते मुकमिल पैदा फरमाए, मलाइकनि खां सजदा कराए, पंहिंजे पाक रूह जी मदद फरमाए, जन्नत में दाख़िल फरमायो। हज़रत बीबी हवा सां जन्नत में निकाह करायो ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम जन्नत में जन्नत जा ताम मेवा खाइण जी अल्लाह उनखे इजाज़त ॾिनी ऐं जन्नत में ज़िंदगी जो मामिलो काफ़ी वक़्तु जन्नत में हज़रत आदम अलैहिस्सलाम गुज़ारियो। उहो अल्लाह ताला पंहिंजे मामले खे ॼाणे थो। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम कणक जो दाणो खाई वरितो, अल्लाह ताला फरमायो त हाणे तव्हां जन्नत मां लही वञो। हज़रत आदम अलैहिस्सलाम ज़मीन जे तख़्ते ते आयो, इन में बि रज़ा इलाही। ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम उन कणक जे दाणे खाइण खां बाद में परेशान थियो, पेशेमान थी अल्लाह ताला खां माफ़ी घुरंदो रहियो। ऐं क़ुरान पाक जा हे लफ़्ज़ जेके क़ुरान पाक में मौजूद आहिनि, 8 सिपारे सूरत आराफ रुकू नंबर 2, 8 सिपारे में जेके क़ुरान पाक जा हे लफ़्ज़ मुबारक आहिनि, हज़रत आदम अलैहिस्सलाम इन अंदाज़ में इहे लफ़्ज़ मुबारक जी दुआ घुरंदो रहियो, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। ऐं मुंहिंजा रब, मूं पंहिंजी जान ते ज़ुल्म कयो आहे, मूंखे माफ़ कर, इहे माफ़ न कंद त आउं नुक़सान वारनि मां थी पवंदुसि। हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां माफ़ी घुरंदो रहियो, दुआऊं घुरंदो रहियो, पर उन जे बावजूद हज़रत आदम अलैहिस्सलाम जे माफ़ीअ में अल्लाह ताला पंहिंजी मंशात मुताबिक़ ढर कराई, ताख़ीर कराई। यकीनन दुआ त नबी जी अल्लाह जे दरबार में मक़बूल हुजे थी, पर अल्लाह ताला जी इहा का मंशात इलाही, कुदरत इलाही जो निज़ाम हो, जो हज़रत आदम अलैहिस्सलाम जे अञा दुआ में अल्लाह ताला ताख़ीर पे कराई, तौबा क़बूल करण में ताख़ीर पे कराई। जो हज़रत आदम अलैहिस्सलाम किताब लिखियो आहे तक़रीबन 300 साल ज़मीन ते रोअंदो रहियो, अल्लाह खे बाॾाईंदो रहियो। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम ते अल्लाह ताला इल्क़ाह करियो, फतलक्का आदम मिन रब्बिही कलिमातिन, कुझु कलमनि जो अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम ते इल्क़ाह कयो, फताब अलैहि, अल्लाह ताला उनजी तौबा क़बूल कई, इन्नहु हुव तव्वाबुर रहीम, बेशक अल्लाह ताला तौबा क़बूल कंदड़ मेहरबान आहे। हाणे इहे कलमा कहिड़ा हुआ जिन कलमनि जे करे अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तौबा क़बूल फरमाई? क़ुरान पाक जी तफ़सीरनि में आहे। तफ़सीर जो नालो दुर्र मंसूर, जुल्द नंबर 1 सफ़ो नंबर 142 ते इहा रिवायत मौजूद आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे दरबार में हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसीलो वठी दुआ घुरी त मुंहिंजा मौला, आख़िर ज़मान जो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके मूंखे माफ़ी मिले, मुंहिंजी तौबा क़बूल कर। हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं दुआ घुरी तॾहिं अल्लाह ताला जल्ल जलालु मन वालो फरमायो, या आदमो
कैफ अरिफ्त मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लम अखलुकहु ऐ आदम, अने मुंहिंजो मुहम्मद अलैहिस्सलातु वसलाम पैदा ई कोन कयो वियो आहे, त उनखे तो कीअं सुञातो जो उनजो वास्तो ॾेई मूंखे दुआ घुरी रहियो हुई। हज़रत आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, मुंहिंजा मौला, जॾहिं तो मूंखे पैदा कयो, अर्श जे तरफ़ मूं निहारियो, ॾिठो मूं अर्श जे कुंगरनि ते अर्श जे मथां लिखियल हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मूंखे यकीन थी वई त मुंहिंजा मौला जंहिं पंहिंजे प्यारे जो नालो तो पंहिंजे नालनि सां गॾु नालो रखियो आहे, उन जे सदके करीम रब मूंखे माफ़ी मिलंदी। इहा साॻी रवायत काफ़ी किताबनि लिखी आहे, पर इब्न मुंज़र हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर खां आंदी। इमाम मोहम्मद बाक़िर इमाम ज़ैनुल आबिदीन खां रवायत आणे थो। इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे वालिद ग्रामी हज़रत मौलाए पाक मौला इमाम हुसैन आली मक़ाम खां रवायत आणे थो। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम हज़रत मौला अली शेर खुदा इमाम अल मशारिक वल मग़ारिब सैयदना हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां इहा रवायत आणे थो। इन हदीस जा रावी, इन रवायत जा रावी अहल बैत तहार, यानी हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर वो पंहिंजे वालिद ग्रामी खां, इमाम ज़ैनुल आबिदीन खां, इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम हुसैन खां, इमाम हुसैन मौलाए कायनात मौला अली खां रवायत करे थो। जंहिं रवायत जा रावी अहल बैत तहार हुजनि, उन रवायत खे चइबो आहे सिलसिला मुज़हब, यानी सोनी ज़ंजीर। अहल बैत तहार इन रवायत के बयान कनि था त अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु मन वालहु हज़रत आदम अलैहिस्सलाम जे मथां जेको इल्का कयो, फतलक्का आदम मिन रब्बिही, वो इल्का जेको अल्लाह ताला कयो, चंद कलमा जेके सेखारिया हज़रत जबरील अलैहिस्सलाम जे तवसुल सां, अल्लाह ताला हज़रत जबरील अलैहिस्सलाम खे ये लफ़्ज़ ॿुधाया त मुंहिंजे वञी हज़रत सोणी आदम अलैहिस्सलाम खे ये पढ़ा ॿुधा। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे हज़रत जबरील अलैहिस्सलाम ये लफ़्ज़ सेखाया जेके हज़रत आदम अलैहिस्सलाम दुआ घुरी। उहे लफ़्ज़ मुबारक हे आहिनि जेके अहल बैत तहार बयान फरमाया आहिनि। अल्लाहुम्मा इन्नी असअलुक बिजाहि मुहम्मदिन अब्दिक व करामतिही अलैक अन तग़फिर ली खतीअती, ऐं मुंहिंजा मौला तोखां सुवाल थो करियां हज़रत मुहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम जे मर्तबे मक़ाम शान जो तोखे आऊं वास्तो थो ॾियां, उन महबूब जे सदके मूंखे माफ़ फरमा। अल्लाह ताला जल्ल शानो मन वालो हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे तवसुल सां, हुज़ूर जे सदके नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो वास्तो हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं हुज़ूर जो वास्तो अल्लाह ताला ॾिनो त अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तौबा क़बूल कई। इहा जेका रवायत आहे, किताब जो नालो कुरान पाक जा तफ़सीर दुर्र मंसूर जुल्द पहिरियों सफ़ो नंबर 146। ॿियो कुरान जो तफ़सीर तफ़सीर रूहुल मानी जुल्द 1 सफ़ो नंबर 237। टियों कुरान जो तफ़सीर तफ़सीर कुर्तबी जुल्द नंबर 1 सफ़ो नंबर 324। इन कुरान पाक जे आयत मुबारक जे तहत फतलक्का आदम मिन रब्बिही कलिमात, इन कुरान पाक जे आयत जे मातहत कुरान पाक जी तफ़सीरनि लिखियो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो अल्लाह ताला खे वास्तो ॾिनो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो वसीलो वठी हज़रत आदम अलैहिस्सलाम दुआ घुरी त अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तौबा क़बूल कई, दुआ क़बूल कई। जॾहिं त हज़रत आदम अलैहिस्सलाम दुआ तो घुरंदो रहियो, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना, दुआ तो घुरंदो रहियो, पर मगर जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो वास्तो अल्लाह जे हुज़ूर में पेश कयो, अल्लाह ताला सोनी आदम अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल फरमाई ऐं तौबा क़बूल कई। अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जी बख़्शिश फरमाई। अल्लाह ताला जल्ल जलालहु मन वालो हज़रत आदम अलैहिस्सलाम जो सभई दुआ क़बूल फरमायूं। अल्लाह ताला गफ़ूर रहीम आहे। आम इंसान जी बि अल्लाह दुआ क़बूल थो करे, आम इंसान जी बि तौबा रब क़बूल थो करे, त पोइ अल्लाह ताला पंहिंजे नबियनि जूं दुआऊं ऐं तौबाऊं ज़रूरु क़बूल फरमाए थो। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु मन वालो हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तौबा क़बूल फरमाई ऐं आदम जे औलाद जी रब करीम तौबा क़बूल थो फरमाए। हर इंसान जॾहिं को गुनाह करे विझे थो, इंसान ॾोहारी आहे, का ख़ता थो करे विझे त इंसान खे खपे अल्लाह ताला जे दरबार में तौबा करे माफ़ी घुरे त अल्लाह ताला माफ़ कंदड़ महिरबान आहे। ये हदीस आहे वअन अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्लु बनी आदम ख़तान व ख़ैरुल ख़ताईन तव्वाबून, रवाहु तिर्मिज़ी इब्न माजा दारमी शरीफ। हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था
त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त आदम जो औलाद सभु को गुनाहगार आहे, पर भले में भलो उहो गुनाहगार इंसान जेका गुनाह थी वञे ऐं रब करीम खां माफ़ी वठे। इंसान खां गुनाह थी वञे, ख़ुदा खां माफ़ी घुरे, माफ़ी वठंदो रहे, माफ़ी घुरंदो रहे, अल्लाह ताला माफ़ कंदड़ महिरबान आहे। पर तौबा जो इहो शर्त आहे त पंहिंजे कयल ॾोह ते पशेमान थिए, परेशान थिए, अल्लाह ताला जे दरबार में इबादत करे, पोइ दुआ घुरे ऐं माफ़ी घुरे त मुंहिंजा मौला ही फलाणो मूंखां गुनाह थियो, सची तौबा थो कयां, वरी इहो गुनाह न कंदुसि। उन गुनाह खां तौबा करे वरी गुनाह न करे, छो त सची दिलि सां तौबा कंदो जॾहिं गुनाह न कंदो, अल्लाह ताला अलीम बिज़ात सुदूर आहे, रब करीम खे सभु ख़बर आहे, सची तौबा कंदो त अल्लाह ताला माफ़ कंदड़ महिरबान आहे। ऐं क़यामत ताईं हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जे लाइ तौबा जो दरवाज़ो खुलियल आहे। जी हदीस पाक में आहे, रावी जो नालो हज़रत सफ़वान बिन असाल वअन सफ़वान इब्न असालिन क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह ताला जाल बिल मग़रिबि बाबन। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी कुदरत सां मग़रिब जी तरफ़ हिकु तौबा जो दरवाज़ो पैदा फरमायो आहे। जितां सिॼु लहे थो उतां अल्लाह ताला तौबा जो दरवाज़ो पैदा फरमायो। केतिरो वॾो दरवाज़ो तौबा जो आहे। हदीस पाक में आहे, सबईन आमतिन लितौबती, 70 साल जो वॾो दरवाज़ो आहे जितां अल्लाह ताला पंहिंजी बानंदियूं तौबाऊं क़बूल थो फरमाए। 70 साल जी पंध ते फ़क़ति तौबा जे दरवाज़े जी वेकर आहे ऐं उहो दरवाज़ो क़यामती खुलियल आहे। ला युग़लक़ु मा लम तुतले शम्सु मिन क़ब्लिही, पाण करीम अलैहिस्सलाम फरमाए था जेसि ताईं वापसि सिॼु मग़रिब खां न मोटियो आहे, यानी क़यामत ताईं इहो तौबा जो दरवाज़ो खुलियल आहे। रोज़ सिॼु उभरंदो आहे ओभर खां ऐं मग़रिब जी तरफ़ जे लही वेंदो आहे। सिॼु लहंदो, हिकु उहो वक़्तु ईंदो क़यामत जो ॾियारो थींदो, अल्लाह ताला फरमाईंदो त सिॼु वापसि मोट, सिॼु अल्लाह ताला खां इजाज़त घुरंदो, मुंहिंजा मौला जितां उभरंदो वञा उतां वञी मोटी उभरां। अल्लाह ताला फरमाईंदो न, जितां लथो इतां ई वापसि मोट। पाण करीम अलैहिस्सलाम फरमाई था त सिॼु जंहिं जॻह तां लहे थो उन जॻह तां वापसि क़यामत में मोटंदो। पाण करीम अलैहिस्सलाम फरमाई था त अल्लाह जे अमर सां इहो क़यामत ताईं सिॼु लहे थो, उभरे थो। इहो जेको दरवाज़ो तौबा जो आहे, 70 साल जी वेकर जो दरवाज़ो क़यामती खुलियल आहे जेसि ताईं सिॼु वापसि न मोटियो आहे। अल्लाह आदम अलैहिस्सलाम जे औलाद जी दुआ क़बूल थो फरमाए। हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह जे दरबार में रुजू कयो, माफ़ी घुरी, अल्लाह ताला सोणी आदम अलैहिस्सलाम जी माफ़ी फरमाई, बख़्शिश फरमाई। नबी सगोरा अल्लाह जे दरबार में अॻी बख़्शियल आहिनि, अल्लाह जे हुज़ूर में मासूम आहिनि, नबी ख़तान खां पाक आहिनि, पर अल्लाह जो इम्तिहान ऐं आज़मदो कि नबी सगोरे ते अल्लाह कंहिंखे आज़मायो आहे तो नबी अल्लाह ताला जे इम्तिहान में पास थी विया, मक़बूल ऐं मंज़ूर थी विया। नबीअनि सगोरनि जे लाइ ख़ता जो तसव्वुर बि नथो करे सघिजे। नबी सगोरा पाक आहिनि। जेको हज़रत आदम अलैहिस्सलाम कणक जो दाणो खातो, इहा बि भुल थी। क़ुर पाक ख़ुदि बयानु कयो त हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वेसर थी वई, भुल थी वई, पर अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि खां भुल जे मामले में पुछा थो करे। जेको हज़रत आदम अलैहिस्सलाम खे भुल थी वई उन जे बारे में बि हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजे रब खां माफ़ी घुरी। अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तौबा क़बूल फरमाई ऐं माफ़ फरमाए छॾियो। तमाम मक़ाम ऐं मंज़िल दर्जनि सां अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जा दरजात बुलंद फरमाया। हदीस पाक में आहे, किताब जो नालो मिशकात मसाबी, सफ़ो नंबर 132, बाब इस्तिस्का जे अंदरि, बाब इस्तिस्का जी आख़िरी हदीस, इन बाब जे अंदरि आख़िरी हदीस आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त नबीअनि मां हिकु नबी सगोरो हो। उन नबी सगोरे जे ज़माने में ॾुकार पइजी वियो, बरसाति कोन थिए पई। अल्लाह जे नबी सगोरे पंहिंजे क़ौम खे फरमायो त फलाणे वक़्तु दुआ घुरंदासूं। नबी सगोरे वटि जॾहिं उहो अवाम गॾिजी आई, क़ौम गॾिजी आई, हज़रत नबीन सगोरनि मंझा उन नबी सगोरे दुआ जे लाइ अॻियां वधण जो इरादो कयो। थोरो अॻियां वञी वापसि पंहिंजे क़ौम खे फरमायो त हाणे असां ई तव्हांखे दुआ घुरण जी ज़रूरत कोन्हे, बल्कि हिते पहुतायूं हिकिड़ी माकोड़ी आहे, ॿई पंहिंजूं टंगूं मथे खणी माकोड़ी अल्लाह जे हुज़ूर में दुआ घुरी आहे। अल्लाह उन माकोड़ी जे सदके बरसाति वसाईंदो। माकोड़ी हिकु
नंढी मखलूक अल्लाह ताला जी आहे, नंढी में नंढी मखलूक जी अल्लाह दुआ क़बूल करे, ॾुकार ख़त्म करे, आसमान मां बरसात वसाए सघे थो। अल्लाह ताला जे माकोड़ी जे सदके बरसात वसाए सघे थो। अल्लाह माकोड़ी जी दुआ क़बूल फरमाए थो। जेकॾहिं अल्लाह माकोड़ी जे सदके क़ौम ते महिरबानी फरमाए सघे थो त हज़रत आदम अलैहिस्सलाम जी यकीनन अल्लाह दुआ त सभु क़बूल फरमायूं, पर इन में मनशात इलाही रब करीम जी कुदरत जो निज़ाम हो त हज़रत आदम अलैहिस्सलाम मदीने वारे मीर, ख़ातमुन नबीयीन, ग़रीबन जो गमख़ार, यतीमन जो यार, मिस्कीन जो मददगार, बेवान जो वाह, नंढड़कन जो धणी, मुख्तार कुल, फ़ख्र मौजूदात, सैयदुल अव्वलीन वल आखिरीन, ताहा व यासीन जे लक़बन वारे हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह खे वसीलो ॾिनो, अल्लाह ताला सुहिणे आदम अलैहिस्सलाम सां परिची पियो त अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तौबा किथे क़बूल कई। हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह ताला पंहिंजी कुदरत सां हज़रत आदम अलैहिस्सलाम खे मके पाक घुरायो। किन रिवायतुनि में आहे त हिंद खां हज़रत आदम अलैहिस्सलाम हज पण जो इरादो कयो ऐं पंधु पाण मके पाक पहुतो। हज़रत आदम अलैहिस्सलाम पहुतो ऐं बीबी हवा बि अल्लाह जे अमर सां उते मके पाक पहुती। हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं काबतुल्लाह शरीफ़ जो हज पण जो इरादो कयो ऐं अरफात जे मैदान में आयो। अरफात जम अरफ जी आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम जी अरफात जे मैदान में अल्लाह ताला तौबा क़बूल कई। हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा पाण खे हिक ॿिए खे सुञातो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जे वहदानियत खे वरी चङी तरह जे सुञातो त उन अरफात जे मैदान जो नालो अरफ पइजी वियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं हज बैतुल्लाह जो पण आयो त हज़रत आदम अलैहिस्सलाम काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ कयो। नाज़रीन, इहा ॻाल्हि चङी तरह यादि रखणु खपे त काबतुल्लाह शरीफ़ हज़रत आदम अलैहिस्सलाम खां अॻु अल्लाह जे अमर सां ठही हला। के माण्हू चवंदा आहिनि त काबतुल्लाह शरीफ़ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ठाहियो। बेशक इहो क़ुरान में आहे त काबतुल्लाह शरीफ़ खे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ठाहियो। नाज़रीन, काबतुल्लाह शरीफ़ हज़रत आदम अलैहिस्सलाम खां अल्लाह पंहिंजे कुदरत सां अॻु में ठारायो। हज़रत शेखुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम छठवी रहमतुल्लाहि तआला अलैहि पंहिंजी किताब बिनाउल इस्लाम में लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला काबतुल्लाह शरीफ़ ज़मीन जे पैदाश खां अॻु में पैदा फरमायो। क़ुरान पाक जो मशहूर तफ़सीर आहे तफ़सीर मज़हरी जे चौथे सिपारे में लिखियल आहे त अल्लाह तबारक व तआला पंहिंजी कामिल कुदरत सां जॾहिं ज़मीन पाणी जे मथां दाख़िल फरमाई त ज़मीन खां अॻु में पाणी हो, हेठि तहत सरा, मथे अर्श मुअल्ला। उन तहत सरा जे मथां पाणी हो, रूह ज़मीन जी पाणी ही, ऐं ज़मीन कोन पैदा थी त पाणीअ जे मथां झाग जी सूरत में, गिजीअ जी सूरत में अल्लाह काबो ठाहियो। जॾहिं रब करीम पंहिंजी कुदरत सां ज़मीन ते पैदा कई त सभ खां पहिरीं मके पाक में जिते काबतुल्लाह शरीफ़ मौजूदु आहे त काबतुल्लाह शरीफ़ वारी पहिरीं ज़मीन अल्लाह ताला उहा पैदा फरमाई। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां अॻु में अल्लाह ताला मलाइकनि सां काबो ठारायो, पर पोइ जॾहिं नूह अलैहिस्सलाम जे तूफ़ान में काबतुल्लाह शरीफ़ शहीद थी वियो त पोइ अल्लाह ताला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे पैदा फरमायो। इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़माने में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फरमायो ऐं मुंहिंजा नबी काबतुल्लाह शरीफ़ खे ठाहे तयारु कर। इंशाअल्लाह इहो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो जॾहिं बयानु ॿुधाईंदासूं तॾहिं वरी ॿुधाईंदासूं त काबतुल्लाह शरीफ़ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कीअं ठाहे तयारु कयो। पर हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं मके में आयो ऐं उते आयो त काबतुल्लाह शरीफ़ अॻु में तयारु हो। हज़रत आदम अलैहिस्सलाम काबे जो तवाफ़ कयो, हज बैतुल्लाह जो पढ़ियो। अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तौबा जेका क़बूल फरमाई उहा अरफात जे मैदान में तौबा क़बूल फरमाई। अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं क़यामत ताईं आलम इस्लाम जा मुस्लमान अरफात जे मैदान में हज बैतुल्लाह जो जॾहिं पढ़ींदा आहिनि, दुआऊं घुरंदा आहिनि, अल्लाह ताला मुस्लमान जी दुआऊं ते क़बूल कंदो आहे। उहा अल्लाह ताला जी रहमत जी ख़ासि जॻह आहे। अल्लाह ताला असां तव्हां सभिनी मुस्लमान खे बार बार हरमैन शरीफ़नि जी हाज़िरी अदब ईमान सां नसीब अता फरमाए। आलम इस्लाम जे मुस्लमाननि ते अल्लाह पंहिंजो ख़ासि रहमी करम अता फरमाए।